नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा आहियूं त सोबोदेरो वेझो नवाड़ा शरीफ जे रवासी पोरित गुलाम मुस्तफ़ा अतार मीडिया अॻियां एहतिजाज कंदे ॿुधायो त 2 महीना अॻु शहर नवाड़ शरीफ मां मुंहिंजी ज़ाल मसामत शकीला ऐं 5 सालनि जी न्याणी ज़ोया ओचितो पुरसरा नमूने गुम थी विया आहिनि। इन शक ॾेखारे त मुंहिंजी ज़ाल शकीला ऐं मासूम न्याणी ज़ोया खे अगवा कयो वियो। हिन वक़्त ताईं सोबोदेरो पुलिस ऐं एसएसपी खैरपुर बाज़ियाब न करे सघिया आहिनि, जंहिं करे मां परेशान आहियां। लगातार ॻोल्हा करण बावजूद बि को बि ॾस पतो न पइजी सघियो। हिननि वास्तेदारनि आला इख्तियारनि खां घुर कई त मुंहिंजी ज़ाल ऐं मासूम न्याणी खे बाज़ियाब करे मुंहिंजी परेशानी ख़तमु कई वञे। थी पोइ मुंहिंजी घरवारी जो नालो आहे शकीला खातून, छोकिरी जो नालो आहे ज़ोया, 5 सालनि जी आहे। 2 महीना पूरा थी विया आहिनि, गुमशुदा थी विया आहिनि, न मालूम आहे, ख़बर ई नथी पए। मां अर्ज़ु थो कयां ॿाहूं ॿधी IG खे, DSP खे, SP खे, मुंहिंजी घरवारी थी सघे मूंखे ॻोल्हा कराए मुंहिंजी मदद कनि। मां परेशान आहियां ॾाढो, मुंहिंजी परेशानी दूरि कनि। मां ॿाहूं थो ॿधायां, मां झोली थो झलियां पुलिस खे, हुकूमत खे, जंहिंखे बि आवाम खे, जंहिंखे बि ख़बर पए मूंखे ॿुधाए, मुंहिंजी परेशानी दूरि कनि। मां ॾाढो परेशान। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।